हैदराबाद में वाक़े खां वॾी मौसमियात खाते तरफ़ां अलर्ट जारी करण बाद ज़िले के 5 अस्पतालों में हीट स्ट्रोक वार्ड्स क़ाइम किया विया। हिते वाक़े अहम ख़बर ॾियूं पिया। गर्मी वधण बाबत अलर्ट जारी करण के सूरतयाल के मुंहुं ॾियण लाइ सिहत खाते ख़ासि वार्ड क़ाइम करे वरिता आहिनि। ब्रेकिंग न्यूज़ आहे। हैदराबाद में मौसमियात खाते तरफ़ां अलर्ट जारी करण बाद ज़िले के 5 अस्पतालों में हीट स्ट्रोक वार्ड क़ाइम किया विया आहिनि। गर्मी वधण बाबत अलर्ट जारी करण खां पोइ सूरतयाल के मुंहुं ॾियण लाइ सिहत खाते ख़ासि वार्ड्स क़ाइम करे वरिता आहिनि। राब्तो किया है हैदराबाद में सीनियर रिपोर्टर इरफान बुगियो सां। इरफान, आगाह कजो, हैदराबाद में गर्मी की बाद हीट स्ट्रोक वार्ड्स क़ाइम किया विया आहिनि। हाँ जी बिल्कुल, मौसमियात खाते तरफा सिंध अंदर गर्मी वधण अलर्ट जारी करण खां पोइ सिहत खाते हैदराबाद में 5 अस्पतालों में एमरजेंसी वार्ड कायम करे वरिता आहिनि, जिनमें भिटाई अस्पताल, लतीफ़ाबाद, प्रेटाबाद अस्पताल, ज़नाना अस्पताल, कासमाबाद गवर्नमेंट अस्पताल ऐं टंडोजाम जी सरकारी अस्पताल में ख़ुसूसी वार्ड कायम किया विया आहिनि, जेके एयर कंडीशन वार्ड्स आहिनि। उन्हनि में अमले जी जेका ड्यूटी 24 कलाक लॻाई वई आहे ऐं गर्मी सचियल मरीज़नि जे इलाज लाइ दवाउनि जो स्टॉक पिणु रखियो वियो आहे। जी ठीक है, मेहरबानी इरफान तफ़सील खां आगाह करण जे लाइ।